मीर अब्बास अली खान बिजरानी संस भाउ बैरिस्टर मीर रज़ा अली खान बिजरानी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां ताज़ियतूं ऐं अयादतूं पिणु कयूं आहिनि। मीर अब्बास अली खान बिजरानी ऐं बैरिस्टर मीर रज़ा अली खान बिजरानी घोसपर वेझो ॻोठु वकील अब्दुलसमद बिजरानी में पहुची वकील अब्दुलसमद बिजरानी सां चाची जे लाॾाणे ते ताज़ियत कई ऐं मरहूमा जी मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी। मीर अब्बास अली खान बिजरानी ऐं बैरिस्टर मीर रज़ा अली खान बिजरानी तंगवानी जे ॻोठु मुक़दम समो ख़ान मलिक में पहुची मुक़दम समो ख़ान मलिक जे भाणेजे जे लाॾाणे ते ताज़ियत कई ऐं मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी। मीर अब्बास अली खान बिजरानी ऐं बैरिस्टर मीर रज़ा अली खान बिजरानी कंदकोट पहुची शहरी इताद जे अॻुवान डॉक्टर मेरचंद सां वालदा जे लाॾाणे ते ताज़ियत कई ऐं मरहूमा जी मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी। तॾहिं ते मौजूदु मुख़्तियार अहमद ख़ान सोरैनी सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ख़्यालनि जी ॾे वठि पिणु कई। होॾां आख़िर में मीर अब्बास अली खान बिजरानी ऐं बैरिस्टर मीर रज़ा अली खान बिजरानी मच्छी बुंडो वारे इलाइक़े में पहुची उस्ताद मोहम्मद हसन ओगाई सां अयादत पिणु कई आहे।